इहो ॿारनि खे ॿुधाइणो त ओज़ोन लेयर आहे, CFCs निकिरंदियूं, क्लोरोफ्लोरोकार्बन्स निकिरंदियूं, ओज़ोन लेयर डिप्लीट थींदो, कार्बन नुक़सान पुॼाईंदी, सिज जा सिधा किरण ईंदा। इहे सिंपल ॻाल्हि आहे, ॿार दिलचस्पी वठंदा, सेखारींदो न, सेखारनि न केरु। अलवक बेबदा 1 2 2 4 2 4 ॻाल्हि ही का कान्हे। हाणे उन्हनि खे कॉम्पिट कंहिंसां करिणो आहे? उन्हनि कॉम्पिट करिणो आहे सिटी स्कूल जे ॿारनि सां। कंबर शहदाद कोट जे ॿारनि खे, मीरपुर माथिले जे ॿारनि खे, ऐं डीपले जे नंगर पार्कर जे ॿारनि खे जॾहिं पुॼंदा मैट्रिक करे त साम्हूं मुक़ाबले में बीठो हूंदो सिटी स्कूल जो ॿारु, जंहिंखे पढ़ाई पई वञे इर्तिका, एवोल्यूशन, होमोसेपियंस। 3 4 दर्जे में फिजिक्स जा लॉज पियो पढ़े। न्यूटन छो हेॾां वियो? छो चयो अर्शिमीदस हीअं? छो चयो यूरिका चई? छो ड्रोड़ियो? इहे लॉज ऑफ थर्मोडायनेमिक्स पे पढ़ाइनि 5 7 8 9 दर्जे में। बीकन हाउस, सिटी स्कूल, फाउंडेशन, ग्रामर, 5वीं TT, 50,000 फी, 10-20 लख डोनेशन। कैडेट कॉलेज पिटारो, राशिदाबाद, उते जा ॿार अचनि पिया, ऐं हीअ अचे पियो अलवक बेबदक, ऐं उते उस्ताद जेको वेठो आहे सो बायोमेट्रिक वारे खे पुछे थो त बायोमेट्रिक वारो कहिड़ी तारीख़ ईंदो? बायोमेट्रिक वारो फोन करे ॿुधाए थो आउं 3 तारीख़ पुॼंदुसि तलार में, या 3 तारीख़ ईंदुसि आउं जोई में। उन ॾींहुं उस्ताद कराची, हैदराबाद, बगदादू मां निकिरी 2 तारीख़ जी राति जो उते पुॼे थो। 3 तारीख़ बायोमेट्रिक करे उन टीचर खे पंहिंजी पघार जा 5,000, उनखे चवनि था वीज़ा। वीज़ा तव्हीं सभु कोन आहियो, वीज़ा ते हू आहिनि। तव्हीं हिते जेको हुयो आया हो शुरू में वीज़ा ते हू वेठा आहिनि। वीज़ा, पुलिस में वीज़ा, टीचिंग में वीज़ा, वीज़ा ते उस्ताद आहे। उहो पघार मां 10,000 ॾींदो। प्राइमरी जेको नओं ईंदो तंहिंजी पघार अथव 45,000, जेको PST आयो आहे। पोइ वधी 2 इंक्रीमेंट्स खां पोइ थिए थी 50-55। उन मां हू 10,000 ॾे थो होॾां, ऐं उन जी अटेंडेंस लॻी पई आहे। एवज़ो अॻे ॿुधंदा हो संघ में, संघ चटी एवज़ो ॾे। हाणे एवज़ो आहे। हिकिड़ो हमरा मूं वटि आयो ऑफिस में, मुंहिंजो तूं छा थो करीं? चई मुंहिंजी ही फलाणो गुज़र सफ़र आहे। मुंहिंजो ॿियो चई बि मुंहिंजी घर वारी टीचर आहे, उनजी पघार ईंदी आहे। मुंहिंजो पुटु टीचर आहे। पोइ तुंहिंजी त मानी पको केरु करे? चई मानी मुंहिंजी ज़ाल कंदी आहे। मुंहिंजो उहो त होॾा ॿुधाई न टीचर आहे। चई न, उहो असां एवज़े में मुंहिंजी नंढी साली ॾिनी अथऊं। उहा नंढी साली मुंहिंजी, उनखे पघार मां 10,000 ॾींदा आहियूं, ऐं उहा मुंहिंजी नंढी साली उहो ई ॻोठ में रहे थी, शादी कान थी आहे। उहा एवज़े में उते पढ़ाईंदी आहे। ज़ाल मुंहिंजी हैदराबाद रहंदी आहे। मुंहिंजो उहा नंढी साली तुंहिंजी छा पढ़ियल आहे? चई उहा नंढी साली 9th में आहे। तुंहिंजी ज़ाल छा आहे? मुंहिंजी ज़ाल पूरी सची जेका BA हूंदी आहे उहा आहे। उहा 9th वारी पढ़ाए पई उन्हनि खे। अचे उहा पढ़ाए पई, उहा बि चई कॾहिं कॾहिं वेंदी आहे। मुंहिंजो पोइ कोई एतिराज़ु कोन थो करे। चई ॻोठ जो स्कूल आहे, सभु माइटनि एतिराज़ु केरु कंदो? सभु माइटनि, से माइटनि जो अकुल ॾिसो, सिंधी माइट जो अकुल ॾिसो त ही मुंहिंजो ॻोठ जो स्कूल आहे, तंहिंमें ही माइटियाणी आहे न, त एतिराज़ु न करिणो आहे, भले न पढ़ाए। सॼो ॻोठ तो चट थिए उन माइटियाणी जे करे। सभु ॿार जड़ा थींदा। उहो जुड़ा हुन कया थी आहे मुंहिंजी माइटियाणी पघार। असांजे ॻोठ में 100 सालनि जी उमिरि में हुनजी रिटायर थींदी, मरी वेंदो। माना हिकिड़ो ज़बरदस्त निज़ाम आहे, करप्ट निज़ाम आहे। उन निज़ाम जो ज़िक्र पिया कयो। NFT, बिफोर यू, इन में अरबे रुपया माण्हू लॻाया, रातो राति अमीर था थियूं। जुआ, गैम्बलिंग पई हले। हिकिड़ो माण्हू क्लाइंट मोटायो, मूंखे चई मिठी मां, चई साईं मूंसां वॾो थी वियो आहे, मुंहिंजा पैसा मूंखे वठिणा। तव्हांजो अमेरिका में वाक़ुफ़ु आहे? मूंखे अमेरिका में वाक़ुफ़ु छा करिणो आहे? चई साईं हीअं थियो आहे जो मूं बिज़नेस कयो फलाणो, मुंहिंजा पहिरीं 2 लख फ़ाइदो थियो, पोइ 50,000 थिया, पोइ 50,000 ॿिया विधमि, पोइ 30 लख विधमि, पोइ 60 लख विधमि। उनजो मुंहिंजा